रबियल साने साईं शेर अली मेतलो साहब जे घर में साईं शेर अली मेतलो साईं एडवोकेट शफ़क़त अली मेतलो साईं एडवोकेट शफ़ायत अली साईं पंहिंजे घर में महबूब जी लख सलवात पढ़ाया। ओ मौला अजो को शेर अली साहब जो खैर शफ़क़त अली शफ़ायत अली साईं जो खैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा। अल्लाह आमीन। ओ मौला अम्मा सच्ची खातून जन्नत जे बचड़न जो वास्तो थी शेर अली मेतलो साहब के ऐं साईं जे बचड़न के क़यामत ताईं आबाद फरमा। अल्लाह आमीन। ओ मौला हिन घर में हर महीने सलवात थींदी आहे। सलवात जे सदके हिन घर ऐं घर वारनि खे क़यामत ताईं पंहिंजे हिफ़्ज़ अमान पनाह अता फरमा। अल्लाह आमीन। ओ मौला शेर अली साईं जे रोज़गारनि में ज़ाहिरी ऐं ग़ैबी बरकतूं गंज गंज अता फरमा। अल्लाह आमीन। ओ मौला शफ़ायत अली साईं पढ़ाई में साईं के कामयाबियूं ॾे। साईं जेके पंजाब में पढ़नि था मोहम्मद ज़ाहिद साईं के पढ़ाई में कामयाबी ॾे। साईं जे सभिनी ॿारनि खे कामयाबी अता फरमा। अल्लाह आमीन। ओ मौला हे घर ऐं घर वारा तुंहिंजी अमान पनाह में आहिनि तुंहिंजे साम आहिनि। हिननि जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। अल्लाह आमीन। ओ मौला ए करीम अॼु जेके बि हिन दुआ में वेठा आहियूं असां सभिनी जो बेड़ो तार। अल्लाह आमीन। ओ मौला मैडम जतोई साहिबा के नबी साईं जो वास्तो थी जोड़ी पुटनि जी अता फरमा। अल्लाह आमीन। साजिद अली साईं के रोज़ीअ में गैबी ज़ाहिरी गंजो अता फरमा। अल्लाह आमीन। साईं मोहम्मद अब्बास मला साईं के भला साईं जे बचड़नि के हर बीमारी मुश्किलात खां पनाह पनाह अता फरमा। अल्लाह आमीन। ओ मौला जेके भी बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। अल्लाह आमीन। बे औलादनि खे औलाद अता फरमा। अल्लाह आमीन। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। अल्लाह आमीन। महबूब जी सारी उम्मत के फिरके वारियत खां बचा। अल्लाह आमीन। सॼे पाकिस्तान में सऊदी में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में हर मोमिन जे घर घर में लख सलवातूं पढ़ियूं वञनि। इहा दुआ अली असगर जो वास्तो थी मुंहिंजी कबूल फरमा। अल्लाह आमीन। जंहिं अॼु शफ़ायत अली साईं खे दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जो बेड़ो तार। अल्लाह आमीन। जेके भी दुआ जा हथ खयूं वेठा आहियूं असां सभिनी जो बेड़ो तार। अल्लाह आमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी हक नबी या रसूलुल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिमू तस्लीमा। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी। लबैक। बाबा सलवात मुबारक।